नालो आहे। अच्छा कीअं रेट कीअं पियो हले? बस रेट का बि कोन्हे, अटो चार ॾेई छॾियो आहे, साड़ियुनि जो रेट ठुप टको ई माना कोन, माना असां ठुप कोन्हे, असांजो ख़र्च ई कोन थो लाहे। असीं हारी माण्हू, असीं केॾांहुं वञूं, ज़मीनदार हिकिड़ो ज़मीनदार खणे पियो ट्रैक्टर खणे, तेल महांगा, भाण महांगा, दवा बि महांगी असांखे मिले थी। असांजी साड़ियूं हींअर लहनि पई 2000 को रेट आहे छा? असीं छा कयूं? तव्हांजी वधी पाण तव्हां पाण सोचे सघो था। अच्छा इन में तव्हांजी वंड निकिरंदी या उहा बि कोन निकिरंदी? किथां निकिरंदी वंड? कोन, असां पराड़ बि कोन थो बचे हाणे। असीं माना छा कयूं? खाऊं बचनि खे कीअं ॾियूं? कीअं असां ॿारनि जी शादियूं करियूं? कीअं माना इहो माना माण्हू सां लेन देन करियूं? 4 महीना लोड़ियो आहे, कर्ज़ कीअं लाहियूं? ज़मीनदारनि जो कर्ज़ असीं कीअं लाहियूं? अने असां राति माना सॼो हीअ पीढ़ी थियो, पर मथी पीढ़ी माना कर्ज़ में पीढ़िजी वेंदी हली। छा करियूं पोइ? हाणे वधीक त ईअं आयो, माना तव्हां कुझु हुकूमत वारनि खे माना ख़्यालु करणु खपे त बाबा हारी जो कुझु ख़्यालु करियो। इहे ॿचिड़े वारनि कमाइनि था, पोरियत ई न। अच्छा ज़मीनदारनि खे इन में केतिरो नुक़सान पियो थिए? ज़मीनदार त बाबा इहो ज़मीनदारनि जो बि इन्हनि सां गॾु आहे। तेल महांगो आहे, ज़मीनदार उहो भरे थो, हारी त भरे थो, अधु ज़मीनदार थो भरे। पोइ सभु ॻाल्हियूं इन्हनि में अची वयूं आहिनि, माना विझ त इहो ई आहे न, हारी ज़मीनदार ॿई पोइते थो अची वञनि न। अच्छा पाणी तव्हां जेको आहे तव्हांखे पाणी असांजो तेल वारो पाणी आहे, माना असांजी मोकल पाणी कोन्हे। पाणी डीज़ल महांगा, ऐं हुनजा ख़र्चे माना पाणी हर ख़र्च माना असांजो ख़र्च आहे। माना असां एवरेज जेको हितां लहे थो उहो ॿुॾी पयूं हिकिड़ियूं ॿ झकियूं पाणी में, ऐं तंहिंखां बरसातुनि जो हाणे असांजे ख़र्च में नथो लाहे, पाण केॾांहुं माण्हू वञे। पोइ हींअर तव्हां 4 महीना हिनखे पोखियो आहे, हिनखे आबादी कई आहे, लहे पई, हुन में को फ़ाइदो न, पोइ तव्हां कीअं पंहिंजे घर जो गुज़ारो कीअं कंदासीं? पोइ वरी मज़ूरी था करियूं, वरी कमाए था कटियूं, बसि वरी ॿार बिला ज़मीन पोखियो, पोइ ईअं करियूं था। पोइ आख़िर बचो पालणो आहे, कीअं करिणो आहे? पोइ इहो कमु हले थो, पोइ हुतां न हुतां ईअं पिया करियूं, बसि पीड़िजो वञूं बसि। माना हिननि मां ज़मीनुनि मां हाणे न ज़मीन में असांखे हर रुपए में को फ़ाइदो कोन थो पवे। हिकिड़ो ज़मीनदार खे बि कोन थो पवे, त ज़मीनदार पवे थो त हाणे ख़र्च वधियो वञे। ज़मीनदार चयो त पाण ख़र्चा असीं केॾांहुं करियूं? ज़मीनदार बि घोड़ा करे थो, हारी मागी हुन मां पर माना सफ़ा तबाह थियो वञे। हाणे हिन मां वधीक चोथों हिसो मिलंदो, चोथों हिसे मां खेड़ियूं बाण बुतर इहो सभु महांगो, हारी खे कहिड़ी वंडी मिलंदी? सभु मागी करंदी त हिन खां पोइ वञी करण में माण्हू छॾे वेंदो, केॾांहुं वेंदो? हिन आबादी आहे की तव्हां ख़ाब ॾिठा हूंदा, न्याणी शादी उहो सभु ॻाल्हियूं असां ॾिठी बाबा। हाणे मां काज कंदा ॿार नंढड़ो आहे, हुनखे परचाइणो आहे बाबा। हाणे साड़ियूं लहनि, ॿियो असांजो कारोबार कोन्हे, साड़ियूं लहंदासीं, रईस खां पैसा वठंदासीं। रईस त कर्ज़ कढियो विया, ट्रैक्टर जो खेड़ियूं मांगियूं, बिलेट हू वग़ैरह बनियूं सिधियूं थियनि। अने 50 जो एवरेज लाहे पियो, 100 सवा 100 नथो लाहे, 50-60 मण एकड़ पियो लाहे। हाणे छा हुन में माण्हू छा एवरेज लाहींदो? पूरी कीअं थींदी? हाणे वधीक असांजी महिरबानी। ठीकु।